जेकबाबाद भरिसां दोदापुर में पुनू भट्टी वारे इलाइक़े में राहाणी कटोहर ऐं बंगलानी तकरार तां धुरिन में झेड़ो। जदीद हथियारनि सां फायरिंग, हिकु ॼणो क़तल। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील कुल तहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, जेकाबाद जे दोदापुर वारो जेको इलाइक़ो आहे उन इलाइक़े में जेका पुनू भट्टी में जेका उते झेड़ो जंहिंमें धुरिन में जंहिंमें थियो आहे। टिनि धुरिन में झेड़े में जेका आहे त बंगलाणी ॾाणी जेका आहे कटवर, उन्हनि जो पुराणो जेको खूनी तकरार हुयो उहो जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे धुरिन में जेका आहे भड़की जंहिंमें उथियो आहे। धुरियूं जेका आहे उन्हनि हिक ॿिए मथां जेका उन्हनि जदीद हथियारनि सां जंहिंमें उन्हनि फायरिंग जंहिंमें कई आहे। फायरिंग में जेको आहे ॿुधायो पियो वञे त जंहिंमें बंगलाणी बिरादरनि जो नौजवान जेको आहे त शहज़ादो उर्फ़ कमदारू बंगलाणी जेको आहे त उहो थॾे ते क़तल थी वियो आहे। हिकु नौजवान जेको आहे हिन वक़्तु सख़्तु जेको आहे ज़ख़्मी आहे। जॾहिं जेको आहे अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको हुतां जो इलाइक़ो आहे उन इलाइक़े में जेको आहे हिन वक़्त ताईं ख़ौफ़ ऐं हिरास जेको आहे ॾाकार जेको आहे पखिड़ियल आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।